अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबरू सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। सदर डॉक्टर आरिफ अलवी जिनसी ॾाढाई जे वाक़ियनि जी रोकथाम लाइ ऑर्डिनेंस जी मंजूरी ॾेई छॾी। ऑर्डिनेंस सां औरतुनि ऐं ॿारनि सां थींदड़ जिनसी ज़्यादती जे मामलनि खे जल्द उकलाइण में मदद मिलंदी। जिनसी ज़्यादती जे जवाबदारनि जा तेज़ ट्रायल ऐं केसिस जल्द खां जल्द उकलाइण लाइ सॼे मुल्क में ख़ासि अदालतूं क़ाइमु कयूं वेंदियूं। लाहौर में मीनार पाकिस्तान जलसे में कोरोना SOP जी भञकड़ी करण ते केस दाख़िल। केस में मरियम नवाज, ख्वाजा साद रफ़ीक, एहसन इकबाल, शाहिद खाकान अब्बासी, राणा सनाउल्लाह, मरियम औरंगज़ेब, अयाज सादिक, तलाल चौधरी ऐं ॿिया अॻवान नामज़द। केस में कोरोना SOP जी भञकड़ी ऐं साउंड सिस्टम एक्ट समेत 15 कलम शामिल कया विया। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चवाए त बेबुनियाद केसनि मां हुकूमत खे कुझु बि न मिलंदो। जेतिरो जल्द हुकूमत घर वेंदी ओतिरो मुल्क लाइ भलो ऐं तरक़ी थींदी। ॿ वफ़ाक़ी वज़ीर अॼु बि वधीक कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त कूड़ा केस ठाहिण सां अवाम इमरान ख़ान खे इनारो न ॾींदो। कूड़ियुनि FIR तर्जुमाननि ऐं इश्तिहारनि ते हलंदड़ नाजाइज़ हुकूमत मीनार पाकिस्तान जे जलसे खां पोइ लॾे वई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी। मुल्क में मौजूदा सियासी, मुआशी ऐं कोरोना जी सूरतहाल समेत 11 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो पियो वञे। काबीना इजलास में पेट्रोल बहरान जी जांच रिपोर्ट पेश कई पई वञे। बिजली विरछ कंपनियुनि जे CEOs जी मुक़ररनि, सुई नार्दरन, सुई सदरन कंपनीज़ जे मुस्तक़िल MDs जी मुक़ररी भी एजेंडा में शामिल। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। वायरस विघे वधीक 73 मरीज़ फौत। फौतुनि जो अंग 8905 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2459 नवां केस रिपोर्ट। कोरोना केसिस जो अंग 4,43,246 थी वियो। सॼे मुल्क में कोरोना जा फाल केसिस जो अंग 48,008 थी वियो। 2456 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। हैदराबाद में कोरोना वायरस विघे वधीक हिकु मरीज़ फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 165 थी वियो। दादू में सीनियर सिविल जज प्रदीप कुमार भी कोरोना वायरस में मुब्तला। कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण खां पोइ घर में आइसोलेट थी वियो। ठुले भरिसां कचे वारे इलाइक़े में पुलिस पारां 3 मुग़वियुनि खे बाज़ियाब कराइण जी दावा। बाज़ियाब थियलनि में अनीस रहमान, अब्दुल गफ़ार नूनारी ऐं उसामा शामिल। वारसनि मुग़वी नौजवाननि जी बाज़ियाबीअ जी तस्दीक़ करे छॾी। मुग़वियुनि खे भुंग एवज़ बाज़ियाब करायो वियो। इलाइक़े में चौबोल मुग़वियुनि खे 2 महीना अॻु चक भरिसां अगवा कयो वियो हो। लखी गुलाम शाह भरिसां ॻोठ यामना मां अगवा थियल पोरियत नीगर कदीर मरी खे पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा। गडाप विझो 2 धार हादसनि में हिकु औरत फौत थी वई, 3 ॼणा ज़ख़्मी। टंडो बागो विझो पिंगड़ियो रोड ते वेन मोटरसाइकिल में टक्कर, नौजवान फौत, औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। दौलतपुर सफ़न भरिसां 2 मोटरसाइकिलुनि जो आमू साम्हूं टक्कर, मोरो वासी फौत थी वियो, 1 ॼणो ज़ख़्मी। नवाबशाह ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। ख़ौफ़ विचां माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 3.5 ऐं ज़मीन अंदरि ऊन्हाई 10 किलोमीटर हुई। ज़िलज़िले जो मर्कज़ नवाबशाह जे ओभर खां 72 किलोमीटर परे वारो इलाइक़ो हो। ऐं अरब शहज़ादा शिकार लाइ थरपारकर ज़िले में पहुची विया। ॾाहिली, छाछरो, डीपलो ऐं नंगर पारकर में कैंपूं क़ाइमु। अरब शहज़ादा नायाब पखियुनि ऐं जानवरनि जो शिकार कंदा। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। जंगली जीवत खाते जे अमलदारनि जो चवणु आहे त अरब शहज़ादा सिर्फ़ तलूर जो शिकार कंदा। वफ़ाक़ी सूबाई हुकूमतुनि पारां अरब शहज़ादनि खे शिकार लाइ इजाज़त मिलियल आहे।